ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। चौथों अध्याय श्लोक 21 असां शुरू कयोसीं, वरी था पढ़ूं। निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्। Hoping for nothing, with mind and body controlled, having relinquished all possessions, doing mere bodily action, he incurs no sin. छॾे आस सब त्रास रखी मन खे वस में संसार समग्री तजी जंहिंता आहे शरीर उन जो कम में पर कर्मनि जो दोष न सो योगी पाए। असां हे ॾिठोसीं कर्मनि जो दोष जंहिंखे पाप चवंदा आहिनि, उहो असांखे अनुभव कीअं थींदो आहे त असांजो मन बेचैन थी वेंदो आहे, फ्रस्ट्रेट थी वेंदो आहे। केतिरा माण्हू डिप्रेशन में हली वेंदा आहिनि, त इनखे चइबो आहे पाप। मन जी गड़बड़ काई बि हुजे माना उहा पाप। उनखे जेको ही जंहिंजे बारे में ॿुधाए थो कर्मयोगीअ जे बारे में, उनखे न थींदो पाप। छाकाणि ही सभु जेके कृष्ण भॻवान ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि उहो उनजो अमल थो करे, उनजो अभ्यास कयो अथई, प्रैक्टिस कई अथई ऐं अमल थो करे, इन करे उनखे पाप नथो लॻे। त असां ॾिठोसीं निराशी, ॾिठोसीं यत चित्तात्मा, माना असां पंहिंजे मन ते ऐं इंद्रियुनि ते काबू रखूं। मन ऐं इंद्रियनि ते काबू रखणु माना मन ऐं इंद्रियनि खे हिकु नई दिशा ॾियणु, न्यू डायरेक्शन। हाणे हू जेके वञनि था ही पदार्थनि जे पुठियां था वञनि, हे संबंधनि जे पुठियां था वञनि। भई मूंखे हीअ शइ खपे, मूंखे हीअ खाधो खपे, मूंखे हीअ कपिड़ा खपनि, ही पदार्थ आहिनि। ऐं वरी संबंध आहिनि, हीअ मुंहिंजो पुटु आहे, हीअ मुंहिंजी धीअ आहे, मूंखे धीअ न वणंदी आहे, मूंखे पुटु वणंदो आहे, हीअ मुंहिंजो भाउ आहे, हीअ मुंहिंजो फ्रेंड आहे, फ्रेंड जो दिलि न दुखाइबो। इहे सभु ॻाल्हियूं असां इन में फाथल आहियूं, इहे संसारी ॻाल्हियूं आहिनि। पर हाणे छा आहे करिणो, मन ते ऐं इंद्रियुनि ते काबू रखणु माना तव्हां चवंदो सॼो संसार कट करे असां किथे हली था वञूं, अमेरिका भॼी था वञूं, हिमालय में भॼी था वञूं। माण्हू भॼी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि असां अमेरिका था वञूं, न्यूज़ीलैंड था वञूं, ॻाल्हियूं वॾियूं ॾेखारीनि, पर एक्चुअली पंहिंजे ज़िमेदारीअ खां हू भॼी वेंदा आहिनि। त ही चए थो तव्हां इते ई हाणे इन ते काबू रखो। काबू रखो माना छा, त इनखे कट न कयो। तव्हांखे किथे वञण जी ज़रूरत न आहे। नंढो ॿारु हूंदो आहे, असां उनखे टेरेस ते वठी था वञूं, ॿारु खेॾे थो, पर टेरेस तां हुनखे किरी पवण जो भउ आहे। ॿारु आहे, हुनखे एतिरी सम्झ न आहे, पर असां छा हुनखे ॿधी विहारींदासीं, तूं हेॾे न वञ, होॾे न वञ, किरी पवंदे। ॿधी थोरी विहारींदासीं, छॾे ॾींदासीं, हा खेॾ, पर ध्यानु रखंदासीं। जॾहिं हू बॉर्डर ताईं अची वञो, बॉर्डर खां पहिरियों ई हुनखे खणी करे वरी विच में रखंदासीं। इहो थी वियो कंट्रोल। अनकंट्रोल्ड माना छा, हू जीअं वणेसि तीअं करे, पोइ उन में डेंजर आहे, उन में भउ आहे, एक्सीडेंट थी सघंदो, कुझु बि थी सघंदो। त हिकदमि तव्हां छॾे बि न ॾियो ऐं हिकदमि ॿधी बि न विहारियो। तव्हां मन खे न ॿधी सघंदव, इंद्रियुनि खे न ॿधी सघंदव। हाणे अखियूं आहिनि, खोलींदव, ईअं थोरो ई अखियूं बंदि ई रहंदियूं।
अखियूं खुलंदासीं त असांखे रंग रूप ॾिसण में ईंदा। अखियुनि जो धर्म आहे रंग रूप ॾिसण, ऐं ठहिया छाजे लाइ आहिनि? हेॾो सुठो संसार, हेॾी सुठी रचना, ही थी कंहिंजे वास्ते आहे? असांजे वास्ते थी आहे। त न ॾिसूं त असां जनम अजायो विञायोसीं। असांखे संसार जो आजमूतो त खपे, पर हिन में एतिरियूं केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ॾिसणियूं न आहिनि। असां वटि मैसेज आयो व्हाट्सएप में, माना ज़रूरी आहे छा असां ॾिसूं? निगेटिव ॻाल्हि आहे, ज़रूरी आहे असां ॿुधूं? ॿियनि जी बुराई कंदा आहिनि त वणंदी आहे, कोई अचे ॿिए जी बुराई करे, माना टे जी बुराई करे, हे ॿिन्हिनि खे उन में इंट्रस्ट ईंदो आहे। पर तव्हां थोरो सोचियो, भई तूं छा थो ॿुधाइणु चाहें? हुनजी बुराई करणु आयो आहीं, हुनजी भलाई करणु आयो आहीं? न, बुराई करणु आयो, मूंखे न आहे ॿुधणो। जेको तूं ॿुधाए थो तो पाण अखियुनि सां ॾिठो आहे? पाण आजमूतो वरितो थी? न वरितो आहे। माना टे जी ॿुधाए ॻाल्हि, चोथे जी ॿुधाइनि ॻाल्हि, तव्हां हेॾे ॿुधाए हेॾे गपशप गपशप गपशप, न खपे। ही सचो आहे की न कूड़ आहे, तो पाण जांच कई आहे? न कई थी, मूंखे न खपे। अच्छा, मां तोखे हिकु मस्तु शास्त्रीय संगीत थो ॿुधायां, हा इहो ॿुधाए। मां तोखे भॼन थो ॿुधायां, इहो ॿुधाए। इहो मुंहिंजा कन आहिनि छाजे वास्ते? ॿुधण वास्ते, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधण वास्ते। तव्हां निगेटिव ॻाल्हियूं पंहिंजे अंदरि विझंदव त उन जी रिएक्शन जेका आहे अंदरि में, उहा बि निगेटिव थींदी। कलाकनि जो कलाक टीवी न्यूज़ चैनल जे साम्हूं माण्हू वेही करे था गुज़ारनि त पोइ निंड नथी अचेनि, बीपी थो वधे। अरे भाई, न्यूज़ काथे थी आहे? कंहिं कुंड में कुझु गड़बड़ थी आहे, तव्हांखे हुनजो कहिड़ो वास्तो आहे? तव्हां पाण खे प्रोटेक्ट करे रखो, पाण खे परमात्मा में लीन कयो, पाण खे ईमानदार रखो। भले करप्शन हुजे न हुजे, उहो जेके करींदा कंदा से भरींदा। ही कानून आहे, कोई त हिसाब रखण वारो आहे। हिकु इंद्रिय न आहे, कन आहे, नक आहे। असांखे ख़ुशबू ईंदी आहे, वणंदी आहे, बदबू ईंदी आहे, असां नक बंदि कंदा आहियूं। पर तव्हां सांस त वठंदव। त असां अहिड़ी जॻह ते छो वञूं जिते गंदगी हुजे? असां मन में अहिड़ा वीचार छो आणियूं जंहिंमें गंदगी हुजे? कचिरो साफ़ करणो आहे, अंदर मां जेके बि निगेटिविटीज़ आहिनि, कचिरो साफ़ करणो आहे। उनखे चइबो आहे भई मन ते ऐं इंद्रियनि ते काबू करणु। तव्हां मन खे ऐं इंद्रियनि खे मारे करे मां सभु इंद्रियूं बंदि, मन बंदि, तव्हां आहियो ई कोन। त हिन जो ग़लति मतिलबु था कढनि माण्हू, ऐं पोइ पाण खे तंग था कनि। मां वार कटाए छॾींदुमि, मां वार ई न कटाईंदुमि, मां दाढ़ी ई न कंदुमि। ही सभु आलसी माण्हुनि जो कमु आहे। हिन खे न इंद्रियनि खे क़ाबू न चइबो आहे। मां सुभाणे खां वठी ॻाढ़ा कपिड़ा पाईंदुसि, ॿिया कपिड़ा ई न पाईंदुसि। यू आर डिनाइंग योर सेल्फ। ऐं पाण खे तकलीफ़ ॾियणु माना परमात्मा खे तकलीफ़ ॾियणु। तव्हां उनजे विरुद्ध था वञो, इन मां दुख पैदा थींदा, सुख न, शांती पैदा न थींदी, संतोष पैदा न थींदो। मन आहे, मन भिटकंदो, हुनजो स्वभाव आहे। थोरो घणो हुनखे भिटकणु ॾियोसि, ख़ाली ध्यानु रखो, नज़र रखो कंहिं ग़लति जॻह ते त। ऐं राजा खे चए थो, राजा केॾो फातो पियो आहीं तूं संसार में, ही महल, हीअ नौकर चाकर, हिन मां तोखे कॾहिं मुक्ति मिलंदी? मां ॾे सभु त्याग करे छॾियो आहे, मूं वटि ही 4 लंगोट थी बसि। पर राजा जनक पहुतल इंसान हुयो, साधुनि जो आदर बि कंदो हुयो, कुझु न चई, चुप करे वेही रहियो।
खाधा पीता थी विया, राति जो सुम्ही पिया, 4 बजे उथी करे नंदीअ ते सनान ते विया ॿई। अञा डुबकी लॻाई अथऊं त नौकर आया, चई माल खे बाहि लॻी वई आहे। वरी ॿिया नौकर आया, तव्हांजे बेडरूम ताईं बाहि अची वई आहे। ही साधू चई मुंहिंजा त लंगोट सरी वेंदा, मां पाईंदुसि छा? भाऊ, अरे बाबा मुंहिंजा लंगोट त बचायो। उहो भॼी वियो। राजा जनक पंहिंजो मस्तु स्विमिंग पियो करे, इंजॉय पियो करे। उनखे ॼण बाहि लॻी छा न लॻी छा। त राजा जनक सभु छॾे ॾिनो आहे, ऐं हुन साधुअ न छॾियो आहे कुझु संसार। तव्हां ॿाहिरों ॾिसंदव तव्हांखे लॻंदो हिन सी साधु ॾाढो त्यागी आहे, पर असल में त्यागी राजा जनक आहे, जंहिं वटि सभु कुझु आहे। त असांखे त्याग करणो आहे राजा जनक वांगुरु। ही जेको असांजे दिमाग़ में वेठो आहे, ही मुंहिंजो, ही मुंहिंजो, ही मुंहिंजो, ही मुंहिंजो, हिन मुंहिंजे खे ख़तमु। त पोइ ही सभु परमात्मा जो। ऐं भई मूंखे ड्यूटी ॾिनी अथई ही घर संभाल, मां संभालियां थो। मूंखे ड्यूटी ॾिनी अथई ही ऑफिस संभाल, मां संभालियां थो। मूंखे ड्यूटी ॾिनी अथई खाधे ठाहिण जी, मां ठाहियां थो। आहे हुनजो ही एटीट्यूड, माना तव्हां सभु छॾे ॾिनो, उहो त्यागी आहे। माण्हू ख़ाली ॾाढ़ी वधाईंदा, ख़ाली अच्छा कपिड़ा पाईंदा या पीला कपिड़ा पाईंदा, ॿाहिरों सभु ॾेखारींदा, पर अंदर में हुननि खां जी जेके आशाऊं आहिनि, उमेदूं आहिनि संसार मां, इच्छाऊं, उहे त क़ाइमु आहिनि। तुर ॻाल्हि हूंदी न ही मुंहिंजी आहे, अथसि कुझु बि कोन, अथसि कुझु बि कोन। भई चश्मो अथसि, भई पाइणो पवंदो आहे, डॉक्टर चयो त चश्मो त पाइणो पवंदो, हीउ चश्मो मुंहिंजो आहे, हे हथु न लॻाए, चश्मो मुंहिंजो आहे। उहो बि कंहिं गिफ्ट ॾिनो अथसि। त हीअ एटीट्यूड आहे। तव्हां आश्रम में आहियो, तव्हां हिमालय में आहियो, तव्हां अमेरिका में आहियो, की न झोपड़ीअ में आहियो, की न महल में आहियो, इन सां इन जो कोई वास्तो न आहे। पर तव्हांजे दिमाग़ में ही ॻाल्हि फिक्स थी वई, अरे आहे त हुनजो, छाजे लाइ असां अजायो भटकियूं था, मुंहिंजो 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 मुंहिंजो, पाण खे था तंग कयूं। तंहिंखां पोइ डूइंग मेयर बॉडीली एक्शन्स ही इनकर्स नो सिन, माना हू संसार में सभु कमु थो करे। खाधे जे वक़्तु खाइणो आहे, सुम्हण जे वक़्तु सुम्हणो आहे, पकड़ण वक़्तु पकड़णो आहे, छॾण वक़्तु छॾणो आहे, संसार में एक्टिव आहे। ईअं न आहे मां साधु आहियां, मां कुझु बि न कंदुसि, सुम्ही पवंदुसि, तव्हां मुंहिंजी अची सेवा कयो। केतिरा साधु ईअं हूंदा अथव, तव्हां असांजी सेवा कयो, न त असां तव्हांखे श्राप ॾींदासीं। श्राप जी माना बि ख़बर न अथनि, पर पब्लिक भोली आहे, हुननि खे सम्झ में न ईंदी आहे। उहो ॾिसंदा आहिनि, अरे हिन जा कपिड़ा अलॻि आहिनि, त माना ही हिन वटि काई पावर आहे, पर काई पावर न हूंदी अथनि। 2-4 श्लोक यादि करे ईंदा आहिनि कंहिं ग्रंथ मां, 2-3 हिन ग्रंथ मां, 2-3 हुन ग्रंथ मां, 2-3 हुन, पोइ ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। पर हिन जो जेको अंदरि आहे, उहो तव्हांखे ख़बर पवंदी हिन खे केतिरो सुकून आहे अंदरि। सभिनी खां वधीक फ्रस्ट्रेटेड माण्हू अॼु हिन धार्मिक क्षेत्र में, रिलीजियस फील्ड में, हुननि खे हाणे ख़बर नथी पए असां वरी संसार में वञूं की न हिन खे ई कयूं। पर ही संसार भी परमात्मा ही आहे, ही उन जो ही रूप आहे। तव्हां ॻाढ़ो रंग ॾिसंदव, तव्हां कारो रंग ॾिसंदव, तव्हां नीलो रंग ॾिसंदव, तव्हां पीलो रंग ॾिसंदव, पर हीअ रंग आया काथऊं? ही हिकु रंग मां सभु रंग आया आहिनि। उहो हिकु न हुजे
त ही हिकु बि रंग न हुजे, सभई गायब। हिकु सेकंड में हू गायब आहे, सभु रंग गायब आहिनि। त हिन हिक खे असां सुञाणे हलूं त सॼो संसार ही हुन हिक मां ही ठहियल आहे। उहो ई हिकु पाण खे अलॻि अलॻि रूपनि में प्रेज़ेंट थो करे। ही उहो हिकु ई, हाणे नांग ठही वियो, सुभाणे विछूं ठही वियो, हाथी ठही वियो, इंसान ठही वियो, इंसान में डाकू ठही वियो, इंसान में साधू ठही वियो। खाली वीचार मटिजी था वञनि, ॿियो कुझु बि नथो मटिजे। ऐं वीचार मटिजनि था थोरी देरि वास्ते, इन करे इंसान बि ठहे थो थोरी देरि वास्ते। अॼु पैदा थियो, सुभाणे गायब। अजायो हिनखे चिटकी वेंदव त पोइ पाप में भागीदार, पोइ मन पियो डगमगाईंदो। ॿावीहों, यदृच्छालाभसन्तुष्टः द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते। Content with whatever is got unsought means whatever is available to him, he is happy with it. Rising above the pairs of opposites, free from envy, equanimous in success and failure, though acting is not bound. सुख दुख ऐं द्वेष ऐं ॿियाई रखी दूर, मिले जो सहज उन में राज़ी रहे। हार जीत में हिकु, कर्मनि जे बंधन की न ऊ बिहे। ही कंहिंजी ॻाल्हि थो करे, ही हुन जी ॻाल्हि थो करे जेको कर्म बंधन मां मुक्त आहे, पर कर्म करे थो। ही ग़लति न सम्झो, कर्म बंधन मां मुक्ति माना कर्मनि मां मुक्ति। ही कर्म बंधन मां मुक्ति अलॻि आहे, कर्म मां मुक्ति अलॻि आहे। कर्म मां मुक्ति इंसान खे आख़िरी में मिलंदी, पर कर्म बंधन मां मुक्ति जॾहिं असांखे खपे तॾहिं मिलंदी। हाणे मां चवां मुक्त मुक्त, हाणे मां चवां मूंखे पाण खे ॿधी विहारणो आहे, मां ॿधी विहारींदुसि। इट इज़ अप टू मी। त ही चैप्टर जेको आहे चोथों, इहो ही जेको डिस्क्रिप्शन आहे इहो कर्मयोगीअ जे बारे में आहे। कर्मयोगी उहो थींदो आहे जेको कर्म करे पर उन जे बंधन में न अचे, हुनखे पाप न मिलंदो कर्मनि मां, हुन जो जीवन में सिर्फ़ु वाधारो थींदो। त ही पहिरियों जेके 6 चैप्टर आहिनि इन ते कर्म ते वधीक ज़ोर ॾिनो अथई। ॿिया जेके 6 चैप्टर आहिनि भक्तीअ ते ज़ोर ॾिनो अथई, ऐं टियां जेके 6 चैप्टर आहिनि ज्ञान ते ज़ोर ॾिनो अथई। ऐं असां वटि ही शरीर आहे, पर असांखे कर्मयोगी थियणो आहे। असां वटि मन आहे, इन करे असांखे भक्त थियणो आहे। असां वटि दिमाग़ आहे, बुद्धि आहे, अकुल आहे, त असांखे ज्ञानी थियणो आहे। टिनिनि में असांखे वाधारो करिणो आहे। त हिते जेको ॻाल्हि करे थो उहो इंसान जेको कर्म त करे थो पर कर्म जे बंधन में नथो फासे, करे बि कॾहिं न चवंदो ही मां कयो। हिते चवंदो ही शरीर जो स्वभाव आहे, हले पियो थो, मन जो स्वभाव आहे, हले पियो थो, ही दिमाग़ जो स्वभाव आहे, हले पियो थो। पंहिंजा पंहिंजा कम था कनि, मां छा थो कयां। कंटेंट विथ वॉट एवर इज़ गॉट अनसॉट, ही उनखे कुझु मिलियो अथसि, ईअं न आहे त कुझु बि न मिलियो अथसि, कुझु त मिलियो अथसि। 2 रूम अथसि, हिक में किचन अथसि, ॿिए में पाण रहंदो आहे, 2 रूम आहिनि, ही इज़ हैप्पी। वरी 4 रूम मिलियसि, ही इज़ हैप्पी। वरी वॾो घर मिलियुसि, ही इज़ हैप्पी। वरी नंढो मिलियुसि,
इज़ हैप्पी। वरी हिकु रूम में अची वियो, इज़ हैप्पी। ही इज़ नॉट डिस्टर्ब्ड, ही इज़ कंटेंट फ्रॉम विदिन। त हिन खे ॿाहिरियों ॻाल्हियुनि मां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, छाकाणि ही पहिरियों ई समाधानी आहे, पहिरियों ई संतोषी आहे। त तव्हां कुझु बि ॾियोसि हुनजो संतोष न वधंदो, तव्हां कुझु बि कढोसि हुनजो संतोष घटिजंदो कोन, छाकाणि हू पहिरियों संतोषी आहे। जेको जंहिंजो पेट भरियल आहे, तव्हां हुनखे चवंदव अंब खणी वञ, हुनखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, पेट भरियल आहे मुंहिंजो। ईअं न चई सघंदो पेट मां कढी ॾे, ईअं त न चई सघंदो। जंहिं वटि वॾी कार आहे, उहो ॾिसंदो आहे मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो माण्हू रहंदो आहे, हुन वटि हेलीकॉप्टर आहे, दुखी आहे। मूं वटि हेलीकॉप्टर कोन्हे, भले वॾी कार आहे, हेलीकॉप्टर कोन्हे। जंहिं वटि नंढी कार आहे, उहो ॾिसंदो आहे हीअ असांजे पाड़े में माण्हू रहंदो आहे, जाम मस्तु कार अथसि, मुंहिंजी त नंढी कार आहे। वरी टियों माण्हू आहे, हुन वटि मोटर साइकिल आहे, चवंदो आहे मुंहिंजो त ख़ाली मोटर साइकिल आहे, ॾिस मस्तु कीअं कार में फैमिलीअ सां था घुमनि। जंहिं वटि साइकिल आहे, उहो चए थो ख़ाली साइकिल भॻवान ॾिनी थी तूं, घटि में घटि हिकु स्कूटर त ॾियां। केॾी तकलीफ़ आहे साइकिल हलाइण। पोइ जंहिं वटि साइकिल बि न आहे, उनखे इहो दुख आहे भई मूं वटि त साइकिल बि कोन्हे। पर जंहिंखे पेर ई न आहिनि, उहो चवंदो भॻवान तूं छा मूंसां कहिड़ो न्याय कयो आहे। सभु माण्हू ॾिस कीअं मस्तु पिया था घुमनि, मां हिकु जॻह ते ॿधी वेठो आहियां, सभई दुखी। हाणे हिनखे उल्टो कयो, जंहिं वटि ख़ाली पेर आहिनि, हुन वटि पेर कोन्हनि, भॻवान थैंक यू तूं मूंखे पेर ॾिना आहिनि। पर जंहिं वटि साइकिल आहे, ॾिसे थो अरे हिन वटि साइकिल कोन्हे, मूं वटि साइकिल त आहे, चवंदो परमात्मा थैंक यू तूं मूंखे साइकिल ॾिनी आहे। मोटर साइकिल वारो साइकिल वारे खे ॾिसंदो, चवंदो मूं वटि मोटर साइकिल आहे, हिन वटि त ख़ाली साइकिल आहे वीचारे वटि। जंहिं वटि कार आहे, उहो मस्तु हैप्पी आहे, चए थो हिन वटि मोटर साइकिल आहे, पर मूंखे त तो कार ॾिनी आहे। पहिरियों नज़रियो उल्टो हुयो, सभु दुखी, हाणे सिधो कयो अथऊं। पहिरियों ग़लति नज़रियो हुयो, हाणे सही कयो अथऊं, सभु सुखी। सुखी थियण लाइ छा खपे? जस्ट चेंज योर एटीट्यूड। तव्हां कंहिंसां था कंपेरिज़न कयो, ऐं कंपेरिज़न कयो ई छाजे लाइ था? असां मां हिकु हिकु परमात्मा जो अंश आहे, ऑल फुल, ऑल हैप्पी, ब्लिसफुल, पीसफुल। असांजी ओरिजिनलिटी जेका आहे, उहा उनजी असांजी हिकु ई आहे। Then why we should unnecessarily compare ourselves? असां वटि हथ आहिनि, असां वटि अखियूं आहिनि, असां वटि कन आहिनि, हिन जी क़ीमत छा थींदी? तव्हां वञो जॾहिं बाज़ार में विकिणंदो, तव्हां ख़बर पवंदी हाउ एक्सपेंसिव दे आर। पर असां इन्हनि ते ध्यानु ई नथा ॾियूं। पथर था वठी चऊं भई असां 10 लख जो पथर वठी आयासीं, तुर एतिरो पथर, ऐं उनजो बि तव्हां शुक्रिया अदा न कंदव, परमात्मा तूं हीउ पथर ठाहियो, न मां वठी आयसि। यदृच्छा लाभ संतुष्ट। ही असांखे जेको ही एॾो संसार वॾो आहे, ही सारी दुनिया असांजे वास्ते त ठही आहे। ही सभु रंग रूप, वण फल, केॾा फल आहिनि तव्हां सोचे बि न सघंदो, असांजे वास्ते ठहिया आहिनि, ऐं असां एंजॉय बि था कयूं। तव्हां हिकु फल ठाहे ॾेखारियो,
असांखे मिले थो त असांखे लॻे थो हीअ असांजो राइट आहे, पर जॾहिं डिनाए थो थिए तॾहिं थी ख़बर पए। पर उन वक़्त लाइ छाजे लाइ असां वेट कयूं? वाह भॻवान वाह, छा त संसार ठाहियो थी तो मुंहिंजे वास्ते, so that I can enjoy it. Then you are content. Rising above the pairs of opposites, द्वंद्वा तीत। द्वंद्व माना ही संसार, ही संसार ॿिनि ॻाल्हियुनि मां ठहंदो आहे। पहिरियों ही संसार कोन हुयो, सिर्फ़ परमात्मा हुयो। असांजे नज़रिए सां सिर्फ़ आत्मा हुयो। हाणे आत्मा हुयो त कुझु बि न हुयो ॿियो। पोइ हिकु वीचार आयो, हुन आत्मा जे मथां अची वीचार वेठो। जॾहिं ही वीचार आयो, द्वंद्व शुरू थियो। हिन मां छा पैदा थियो? ही वीचार आहे ऐं मां सोचण वारो आहियां। पहिरियों वीचार बि न हुयो, मां बि न हुयुसि, आत्मा अकेली हुई। हिकु वीचार आयो, जस्ट वन थॉट, वेफर थिन थॉट, उन ते अची वेठो ऐं वीचार शुरू थियो ऐं वीचार करण वारो शुरू थियो। ॿ शुरू थी विया, हिक मां ॿ थी विया। पोइ हिन हिकु वीचार मां अलाए केतिरा वीचार ठही विया ऐं सॼी दुनिया ठही वई। असां शुरूआत वीचार मां कई आहे ऐं असांखे एंड जेको करिणो आहे वीचार में ई करिणो आहे। आख़िरीअ में जॾहिं मेडिटेशन कंदा आहिनि, ध्यानु हिकु वीचार ते ध्यानु ॾींदा आहिनि, पोइ जॾहिं उहो वीचार बंदि थी वियो, तव्हांजो परमात्मा सां मिलन थी वियो। त तव्हां संसार ॾिसंदव, मां आहियां ई हू आहे, मां कारो आहियां हू गोरो आहे, मां नंढो आहियां हू वॾो आहे, मां ग़रीब आहियां हू अमीर आहे। सोचो, सभु साॻा आहिनि, कोई कारो न आहे, कोई गोरो न आहे, सभु साॻा आहिनि। पोइ तव्हां चई सघंदव भई सभु कारा आहिनि, हाणे सभु हिकु बि माण्हू गोरो न आहे, सभु कारा आहिनि, तव्हां चई सघंदव मां कारो आहियां? जेसि ताईं गोरो न आहे तेसि ताईं तव्हां कारो न सुञाणे सघंदव। जेसि ताईं कोई ग़रीब आहे तेसि ताईं अमीर न थी सघंदो, जेसि ताईं कोई अमीर आहे ग़रीब न थी सघंदो। त हिन संसार में इहे ॿ ॻाल्हियूं क़ाइमु आहिनि। इन करे इन संसार खे चवंदा आहिनि द्वंद्व। द्वंद्व माना ॿ, ऐं द्वंद्व माना लड़ाई, युद्ध। द्वंद्व जा ॿ मतिलब थींदा आहिनि। जॾहिं ॿ थींदा त लड़ाई बि थींदी, हिकु हूंदा त लड़ाई न थींदी। हिकु कंहिंसां लड़ंदो? ॿ थी विया, लड़ाई। मां कमायां थो घर वास्ते, मां इम्पोर्टेंट आहियां, मां घर थी संभालियां, मां इम्पोर्टेंट, ॿ थी विया, लड़ाई शुरू। असांजो त हिकु ई परिवार आहे, हिकु थी वियो, पोइ कोई लड़ाई न आहे। हिक में कहिड़ी लड़ाई? असां हिकु आहियूं, सुखी आहियूं, पर असां ॿ था कयूं, पोइ दुखी था थियूं। त चए थो द्वंद्वातीत, हिन द्वंद्व मां ॿाहिरि निकुर। अर्जुन, हिन द्वंद्व खे छॾेसि, गोली मारेसि। सिंधियुनि में छेज डांस कंदा आहिनि, छेज। छेज में छा हूंदो आहे? 15-20 माण्हू हूंदा सम्झो, त उहो सर्कल ठाहींदा। हिकु सर्कल खे छा चइबो? गोल ठाहींदा ईअं। पोइ हुन हिकु गोले जे लाइन ते बीह रहंदा। हर एक जे हथ में 2 छड़ियूं हूंदा आहिनि, छा चवंदा आहिनि? ॾोकला।
डांडिया चवंदा आहिनि। हिकु माण्हूअ जे हथ में ॿ हूंदा आहिनि, ॿिन्हिनि हथनि में ॿ हूंदा आहिनि। हू छा कंदो आहे, ॾोकलनि सां पहिरियों आवाज़ कंदो आहे, धरतीअ ते पटकाए आवाज़ कंदो आहे, वरी उनजो पार्टनर हूंदो आहे, उनखे टक्कर ॾींदो आहे, आवाज़ कंदो आहे, वरी ॿिए पार्टनर ते ईंदो, हिन खे छॾे ॾींदो, हू होॾे वियो, ही हेॾे आयो, वरी आवाज़ कंदो। त ही आवाज़ छा आहे? ही आवाज़ संसार जो आवाज़ अथव। ही संसार ॿिनि सां ठहियलु आहे। ॿ हूंदा त धड़ाम धुड़ुम धड़ाम धुड़ुम धड़ाम धुड़ुम पियो थींदो। पर संसार में त असां पैदा थिया आहियूं, त रहणो बि संसार में ई आहे। पर कीअं रहणो आहे? त हुन ॻोल्हे में असांखे घुमणो आहे। इन ॻोल्हे तां ध्यानु न हटे। हाणे असांजो ध्यानु किथे आहे? मुंहिंजो पार्टनर हेॾे, मुंहिंजो पार्टनर हेॾे। असां ॻोल्हे में था घुमूं। ॻोल्हे ते यदि तव्हांजो ध्यानु हटिजी वियो त सॼी गड़बड़। इन करे गोल घुमंदा आहिनि पिया। हिन ॻोल्हे तां उन्हनि जो ध्यानु न हटंदो। गोल हीअं हूंदो आहे, हिन खे शुरूआत बि कोन्हे ऐं अंत बि कोन्हे। न ही किथां पैदा थींदो आहे, न ही किथे मरंदो आहे। जॾहिं लाइन हूंदी, हीअ हितां शुरू थी, हिते बंदि थी वई। पर जॾहिं गोल हूंदो त गोल न किथे शुरू थो थिए, न किथे बंदि थो थिए। इन करे इन खे चवंदा आहिनि सिंबल ऑफ इंफिनिटी। हुन परमात्मा जो ही निशानी आहे। परमात्मा जो न पैदा थियो, न मरंदो, जंहिंखे शुरूआत बि न आहे, अंत बि न आहे, उहो बेअंत आहे। पैदा थियो त मरंदो, जेको पैदा ई न थियो आहे उहो मरंदो कीअं? हू सदा आहे, पहिरियों बि हुयो, अॻिते बि हूंदो। त ही जेको ॻोल्हो आहे, इहा हुनजी निशानी आहे। त असां संसार में रही करे हुन ॻोल्हे ते ध्यानु रखूं त असां थी वियासीं द्वंद्वातीत। हिन ॿिनि खां परे हिक में समाइजी वियासीं। ध्यानु ॻोल्हे ते आहे ऐं असां ॾोकला पिया था खेॾूं। ध्यानु ॻोल्हे ते न आहे ऐं ॾोकला था खेॾूं। तव्हांखे लॻंदो सेम आहे, सेम न आहे। जंहिंजो ध्यानु ॻोल्हे ते आहे उहो समाधानी आहे, संतोषी आहे, सुखी आहे। जंहिंजो ध्यानु ॻोल्हे ते न आहे उहो दुखी आहे। खेॾनि ॿई था, उहा ई रांदि। त असांजो ध्यानु उते हुजे ऐं असां ई संसार में खेॾूं। संसार बि त खेल ई आहे न, आहे छा? हिन जी हुन जा शादी थी वई, पार्टनर थी वियो। अॼुकल्ह त जल्दी छॾे बि था ॾियनि, ॿिया था ॻोल्हनि, टियां था ॻोल्हनि। संसार खेल आहे। त हिन में ही ॿ ॻाल्हियूं तव्हांखे हमेशह मिलंदियूं। ऐं जिते ॿ हूंदा उते आवाज़ थींदो ई थींदो। कौरव ऐं पांडव हूंदा त लड़ाई थियणी आहे पक। राम ऐं रावण आहे त लड़ाई थियणी आहे पक। लड़ाई पई हलंदी। तव्हां लड़ाई बंदि करे न सघंदव संसार में। कोई चए मां सभु लड़ाई बंदि कंदुसि, कोई न करे सघियो। न कृष्ण भॻवानु करे सघियो, न राम करे सघियो, न क्राइस्ट करे सघियो, न बुद्ध करे सघियो, कोई न करे सघियो। हीउ संसार ठहियल ई ॿिनि सां आहे। पर हिन ॿिनि में असांखे हुन हिक खे यादि करणो, पोइ असां थी वेंदासीं द्वंद्वातीत। ॿियो दफ़े